अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, तव्हांखे बहितरीनु ख़बर ॾींदो हलां, अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे इहे धमाके वारा सीन ॾिसण वटां मिलंदा। छो त हाणे चाकर खान जी नीयत अकबर खान जी धीअ ते ख़राबु थी चुकी आहे। उन सां हू इश्क जा पेज लड़ण जी कोशिशि करे रहियो आहे, उन सां निकाह करण जी कोशिशि कंदो। अकबर खान खे जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर पवंदी वॾो गुस्सो कंदो, छो त अकबर खान ईअं न आहे जो रिश्तो उनखे न ॾींदो। अकबर खान इहो सोचींदो त हीउ चाकर खान मूंखां जाबर वारो बदिलो वठणु चाहे थो, तॾहिं इहा ॻाल्हि करे थो। जे उहो इज़त ऐं एतिराम सां अची रिश्तो घुरिया त मां ॾेई छॾियां। अहिड़े हिसाब सां इन्हनि जे विच में ॿिन्ही जे विच में इख़्तिलाफ़ात शुरू थी वेंदा। छोकिरी बि सुहिणी आहे, अकबर खान जी धीउ, इन ते चाकर खान आशिक़ु थियो आहे। तव्हां असां बि थी सघूं था, छो छोकिरी सुहिणी आहे, सुहिणी शइ ते कोई बि आशिक़ु फिदा थी सघंदो आहे। हाणे चाकर खान बि तॾहिं दिलि हारे वेठो आहे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।